अस्सलाम वालेकुम नादरीन, मेहरान टीवी सां गॾु माया सैयद समीला शिराज़ी। इन बुलेटिन में असां सां साथ ॾींदी सायरा सुमरो। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। KPK जे ज़िले औरंगज़ेब में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 19 दहशतगर्द मारिजी विया, 11 जवान शहीद। ISPR मूजिब ॻुझी इतला ते 7 ऐं 8 अक्टूबर जे विच वारी राति कार्रवाई कई वई। कार्रवाई दौरान लेफ्टिनेंट कर्नल समेत पाक फौज जा 11 जवान भी शहीद थिया आहिनि। सुप्रीम कोर्ट जे जस्टिस अमीनुद्दीन चयो आहे त जेसी ताईं का नई तरमीम नथी अचे तेसी ताईं मौजूदा आइन ते ई नाफ़िज़ अमल हूंदो। असांजे वस में न आहे त 26 आइनी तरमीम खां पोइ ते हटी वञूं। सुप्रीम कोर्ट में 8 रुकनी आइनी बेंच पारां जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में 26 आइनी तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी। जस्टिस जमाल मंदोखेल चयो आहे त छा हिन वक़्तु 26 आइनी तरमीम जो हिसो आहियूं या न, जंहिं ते लाहौर हाई कोर्ट बार एसोसिएशन जे वकील हामिद खान चयो त जेकॾहिं फुल कोर्ट तरमीम खे कलदम करार ॾिए थी त उनखे पहिरें ॾींहं खां ई कलदम सम्झियो वेंदो। जस्टिस अमीनुद्दीन रिमार्क्स ॾींदे चयो त जेसी ताईं कलदम थिए तेसी ताईं उहा आइन जो हिसो आहे। जस्टिस मुसरत हिलाली रिमार्क्स ॾिना त तरमीम अञा मुअत्तल नाहे। इलेक्शन कमीशन पारां पंजाब में बल्दियाती चूंडूं दिसंबर के आखिरी हफ्ते में कराइण जो ऐलान। इलेक्शन कमीशन बल्दियाती चूंडन में देर बाबत दरख्वास्त ते महफूज़ कयल फ़ैसिलो जारी करे छॾियो। फ़ैसिले में चयो वियो आहे त 2022 जे कानून मुताबिक़ पंजाब में मकानी चूंडूं कराई वेंदियूं। पंजाब में सुभाणे खां तकबंदियुनि जी शुरूआत कई वेंदी। 26 नवंबर ते एहतजाज वारे केस में अलीमा खान जा गिरफ़्तारी वारंट जारी। ईंदड़ ॿुधणी ते मथस फ़र्द जुर्म लागू कयो वेंदो। रावलपिंडी जी दहशतगर्दी जी तोड़ अदालत में 26 नवंबर ते एहतजाज वारे केस जी ॿुधणी। अदालत अलीमा खान जी हाज़ुरी खां 1 ॾींहं जी छूट वारी दरख़्वास्त रद्द कंदे गिरफ़्तारी वारंट जारी कया। 11 अक्टूबर ते थींदड़ ॿुधणी दौरान अलीमा खान ते फ़र्द जुर्म लागू कयो वेंदो। KPK जे गवर्नर फैसल करीम कुंडी चयो आहे त मरियम नवाज़ जो मुंहिंजो पाणी मुंहिंजी मर्ज़ी वारो बयान नंढे ज़हन जी अकासी करे थो। जेकॾहिं KPK चयो त मुंहिंजो डेम ऐं मुंहिंजी मादनियात ॿुधायो पोइ छा थींदो। मरियम नवाज़ खे सूबाइत खे हवा न ॾियणु घुर्जे। पेशावर में मीडिया सां ॻाल्हाईंदे फैसल करीम कुंडी चयो त वज़ीर आला KPK ते रहम अची रहियो आहे। सूबे में इंटेलिजेंस बेस ऑपरेशन थी रहियो आहे, पर वज़ीर आला खे का ख़बर ई न आहे। अली अमीन खे पॉलिसी बयान ॾियणु घुर्जे त हू रियासत सां गॾु आहे या दहशतगर्दनि सां। IMF ऐं पाकिस्तान में कर्ज़ जी ईंदड़ किस्त जारी करण लाइ ॻाल्हियुनि जो अॼु आख़िरी दौर। IMF मिशन जूं वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत जे नुमाइंदनि सां ॻाल्हियूं मुकमल। अॼु नाणे वारी वज़ारत जे नुमाइंदनि सां हतमी ॻाल्हियूं। IMF वफ़द ॻाल्हियूं मुकमल थियण बाद रिपोर्ट IMF जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड खे ॾींदो, जेको पाकिस्तान लाइ $1 अरब जी किस्त जी मंज़ूरी ॾींदो। मीरपुर माथेले में पुराने तकरार तां सहाफ़ी पंहिंजे ॿारनि अॻियां गोलियूं हणी क़तल। सदस्य भाइटी बि सदमे में फौत। ॻोठ पीर बख़्श हैदरानी खां स्कूल ॿार छॾण लाइ वेंदड़ सहाफ़ी तुफ़ैल हैदरानी मथां हथियारबंदनि हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। गोलियूं लॻण सबबि सहाफ़ी तुफ़ैल हैदरानी थॾे ते मारिजी वियो। चाचे खे अखियुनि अॻियां क़तल थींदे ॾिसंदड़ 8 साला भाइटी रीना रिंद सदमे में फौत थी वई। मीरपुर माथेले में सहाफ़ी हैदरानी जे क़तल जो वॾे वज़ीर मुराद अली शाह नोटिस वरितो। IG पुलिस खां वाक़े जी रिपोर्ट तलब। वॾे वज़ीर पारां वाक़े जी शफ़ाफ़ जांच करे कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जी हिदायत। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमण पारां बि सहाफ़ी तुफ़ैल हैदरानी जे क़तल जी मज़म्मत। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सहाफ़ियुनि ते हमिलो आज़ाद सहाफ़त ते हमिलो आहे। कातिलनि जी गिरफ़्तारी फौरी तौर अमल में आंदी वञे। मीरपुर साकरे भरिसां डंपर बागड़ी बिरादरी जे 3 औरतुनि मथां चढ़ी वियो। 2 औरतूं फौत, 1 ज़ख़्मी। डंपर जे टक्कर में रेशमा ऐं माला थॾे ते फौत। पूजा बागड़ियानी ज़ख़्मी थी पई। हैदराबाद में सिंधी हारी तहरीक तरफ़ां जागीरदारी निज़ाम, कारपोरेट फार्मिंग ऐं ज़रई जिन्सनि जा मुनासिब अघ न मिलण ख़िलाफ़ रैली। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी जी अॻवानी में सवे हारियुनि ऐं औरतुनि गुल सेंटर खां प्रेस क्लब ताईं रैली कढी। अॻवाननि पारां कारपोरेट फार्मिंग ज़रिए ज़मीननि तां कब्ज़ा ख़त्म कराए ज़मीनूं बेज़मीन हारियुनि में विराइण जो मुतालबो। साड़ियुनि जो अघु 4000 रुपया फ़ी मण मुक़ररु करण जी घुर।